पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वेंदी हुई जॾहिं उस्ताद पंहिंजो लेक्चर अध में रोके करे चवंदो हो, पुट तूं थी ॿुधाए मूं हींअर छा सम्झायो। अल्लाह करे को अहिड़ो मोमिन बि ॼमे जेको चवे छहनि जूं शादियूं करायो, कोरोना पाणे ई ख़तमु थी वेंदो। ईद त वरी अची वई साईं, ईद त वरी अची वई साईं, पर जेके विछड़ी विया उहे कोन आया, उहे कोन आया। ख़बर न आहे छोकिरा छोकिरियुनि खे ॾिसी करे गाॾी खे तेज़ छो कंदा आहिनि। मां त सिलो कंदो आहियां मन को दीदारो थिए। सुहिणा माण्हू ॿिया बाज़ार, पर ब्लीच ऐं क्रीम वारा लखनि में पधरा। अंग्रेज़ी फिल्मनि में ॾह चुमियूं ॾियण सां बि प्यारु नथो थिए, ऐं असां वटि स्कूल में का छोकिरी पेन घुरे त राति जो निंडूं बि आराम आहिनि। उस्ताद बुखारी ही इश्क जी अहिड़ी रांद आहे, महबूब पिया मस्ती कनि, आशिक पिया मज़दूरी कनि। अॼुकल्ह नऊं गानो मार्केट में पियो हले, तोखे वठण मुंहिंजा जानी चाचनि मामनि सां ईंदासीं, पर असां वटि 90% छोरनि जो चाचनि मामनि सां ठा ई कोन्हे।